अहम ख़बर मां ॾियासीं। अॻूणे अमेरिकी सफ़ीर ज़ल्मी ख़लीलज़ाद ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जी जांच शुरू कई वई आहे। परॾेही ख़ाबरू इदारे जो चवणु आहे त अॻूणे सफ़ीर ज़ल्मी ख़लीलज़ाद जी घरवारी जे अकाउंट मां $1,05,000 जी मालियत वियाना में हिकु अकाउंट में मुंतक़िल थी जांच कई पई वञे। इहा रक़म इराक़ ऐं गॾियल अरब अमारात मां कारोबारी सरगर्मियुनि ज़रिए हासिल थी हुई। ऑस्ट्रेलियन हुकूमत बेनार्ड खलील जे केतिरा ई अकाउंट्स मुंजमद करे छॾिया आहिनि। अमेरिकी अख़्तियारनि बि ऑस्ट्रेलियन हुकूमत सां राब्तो करे जांच में मदद घुरी वरिती आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं, ज़ल्मी ख़लीलज़ाद 2001 खां 2003 ताईं अफ़गानिस्तान लाइ अमेरिका जो ख़ासि सदारती एलची रहियो आहे। 2005 ताईं अमेरिकी सफ़ीर, 2007 ताईं इराक़ में सफ़ीर ऐं 2009 ताईं गॾियल क़ौमुनि में मुस्तक़िल नुमाइंदो रही चुको आहे। ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। अॻूणे अमेरिकी सफ़ीर ज़ल्मी ख़लीलज़ाद ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जी जांच शुरू कई पई वञे। परॾेही ख़ाबरू इदारे चयो आहे त अॻूणे सफ़ीर ज़ल्मी ख़लीलज़ाद जी घरवारीअ जे अकाउंट मां $1.5 मिलियन जी मिल्कियत वियाना में हिकु अकाउंट में मुंतक़िली ते जांच कई पई वञे। इहा रक़म इराक़ ऐं गॾियल अरब अमारात में कारोबारी सरगर्मियुनि मां हासिल थी।